जेके दोस्त यूट्यूब चैनल ठाहींदा आहिनि ऐं जेके दोस्त यूट्यूब चैनल वठंदा आहिनि त उहे कहिड़े मक़सद जे लाइ वठंदा आहिनि या कहिड़े मक़सद जे लाइ ठाहींदा आहिनि। असांखे पहिरियां इन शइ ते फोकस करिणो पवंदो त असां यूट्यूब ते कहिड़ी शइ रखूं, कहिड़ी शइ सां असांजा जेके फॉलोअर्स वधंदा ऐं ट्रेंडिंग शयूं जेको आहे कहिड़ी पियो हलनि जंहिंते असांजा फॉलोअर्स ऐं असांजा व्यूज़ वधनि। त मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त काफ़ी दोस्तनि जी कंप्लेन अची चुकी आहे मूं वटि त चवंदा आहिनि त असां वटि जेको आहे सो यूट्यूब ते या फेसबुक पेज ते या टिकटॉक ते ड्रॉप आउट जो सिस्टम आहे, यानी फॉलोअर्स जेको आहे सो कंहिं महिल वधंदा त कंहिं महिल डिक्रीज़ था थियनि, जेके व्यूज़ आहिनि उहे बि व्यूज़ जेका आहे सो कंहिं महिल वधंदा त कंहिं महिल डिक्रीज़ थींदा, यानी ड्रॉप वारो सिस्टम आहे। त ड्रॉप वारो सिस्टम छाजे करे थो थिए? ड्रॉप वारो सिस्टम इन करे थो थिए त जेको तव्हां कॉन्टेंट ते तव्हांखे वीडियो ठाहिणो आहे उहो कॉन्टेंट तव्हां उहो रखो, यानी उन सां मैच हुजे। जीअं फॉर एग्ज़ाम्पल तव्हां को यूट्यूब चैनल ठाहियो गेम जे हवाले सां त तव्हां उन में गेम वारी शयूं अपलोड कयो, गेम वारा वीडियो रखो त जीअं तव्हांजा जेके व्यूज़ आहिनि उहे व्यूज़ जेका आहे सो तव्हांजा वधनि ऐं तव्हांजा जेके फॉलोअर्स आहिनि उहे फॉलोअर्स वधनि। जेकॾहिं तव्हांजो गेम वारो चैनल आहे, को लेक्चर हवाले सां वारो प्रोग्राम आहे त तव्हां उहे लेक्चर उन ते अपलोड कयो, ॿियूं शयूं जेका आहे उन ते अपलोड न कयो। जेकर तव्हां ॿियूं शयूं अपलोड कंदव तव्हां जेके फॉलोअर्स आहिनि, तव्हांजा जेके व्यूज़ आहिनि उहे व्यूज़ छा थींदा, ड्रॉप थींदा वेंदा। उन जे लाइ तव्हां उहा शइ रखो जेका ट्रेंडिंग में आहे ऐं जंहिं शइ लाइ तव्हां चैनल ठाहियो आहे उहा शइ सिर्फ़ु उन ते अपलोड कयो, उहो मवादु उन ते अपलोड कयो। यानी मां तव्हांखे ॿुधायो त जेकर तव्हांखे गेम वारो सिस्टम आहे त तव्हां उन ते गेम अपलोड कयो, या जेकर तव्हां जेको मौसीक़ी जे हवाले सां को चैनल आहे तव्हां उन ते सिर्फ़ु मौसीक़ी अपलोड कयो, ॿियो जेको मवादु आहे, ॿियो जेको ॿिया जेके विडियाज़ आहिनि जेके उहे तव्हां उन ते शेयर न कयो या उन ते न रखो। जेकर तव्हां उन ते रखंदव त तव्हांजा फॉलोअर्स जेको आहे डिक्रीज़ थी वेंदा ऐं तव्हांजा जेके व्यूज़ आहिनि उहे छा थींदा, डिक्रीज़ थींदा वेंदा। त जिन दोस्तनि जा जेके मिलियंस व्यूज़ वेंदा उहे मिलियंस व्यूज़ इन करे छाकाणि हिकु त उहे ट्रेंडिंग में हलनि पिया ऐं ॿियो त जेको आहे सो उन शइ जे हिसाब सां जेको उन्हनि चैनल ठाहियो आहे उन चैनल नाले ऐं कॉन्टेंट जे हिसाब सां उहा शइ अपलोड कनि था, तंहिंजे करे उनजा जेका व्यूज़ आहिनि उन फॉलोअर्स आहिनि मिलियंस में आहिनि। त तव्हां बि ईअं कयो। ॿिया जेके विडियाज़ आहिनि तव्हां जेका पंहिंजे चैनल ते अपलोड न कयो या पंहिंजे चैनल ते न रखो, छो त इन में इहो तव्हां वॾे में वॾो सूर्य थींदो तव्हांजा जेकॾहिं व्यूज़ ड्रॉप आउट थी विया ऐं जेकॾहिं फॉलोअर्स घटि थिया तव्हांजी अर्निंग न थी सघंदी। त उन जे लाइ हीअ वीडियो तव्हां पाण ॿुधो ऐं ॿियनि दोस्तनि सां बि शेयर कयो। विश यू ऑल द बेस्ट।